नौशरो फिरोज मावा के खबर ॾींदा आहियूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज नेशनल हाईवे नूरपुर तासी पंप भरिसां फौरन जो मुसाफ़िर वैन गाॾी ते हमिलो। औरतुनि ऐं मर्दनि खां फुर कई वई। औरतुनि खे यरगुमाल बणाए सोना ज़ेवर ऐं रोक रक़म फुर करे आसानीअ सां फरार थी विया। ऐं मौक़े ते मक़ामी माण्हुनि ऐं मुसाफ़िरनि चोर खे सुञाणे वरितो। फोरू सिविल जज वज़ीर अली ॿुयो जो नंढो भाउ नज़ीर अहमद, उन जो सौट अहमद रज़ा, अब्दुल गफ़ार ॿुयो, मोहसन अली शामिल आहिनि ऐं ॿिया नामालूम फोरू फरार थियण में कामयाब थी विया, जंहिं जे ख़िलाफ़ सिटी थाणो नौशरो फिरोज ते केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस बेवस बणियल चोर कानून जी पकड़ खां आजा। वारसनि जो चवणु आहे त पुलिस बासर ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। असां DIG शहीद नज़ीराबाद SSP नौशरो फिरोज ऐं आला अख़्तियारनि खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ करे असांजो फुर थियल रोक रक़म सामान वापसि करायो वञे। ॿी सूरत में सख़्तो एहतिजाज कयो वेंदो।